अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सलात शरीफ के सिख सा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना शफीना करीमना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि। अल्लाह पाक असांजे इन हाज़री के कबूल फरमाए, आमीन। पंहिंजो रहमतू फरमाए। 12वां उर्सा फ़कीर साईं अकर फ़कीर रहमतुल्लाह ताला अलैहि उस्ताद अहमद, अल्लाह ताला उनका दर्जा बुलंद फरमाए। ये उहे मुर्सहा जन अल्लाह पाक जे रज़ामंदी जे लाए उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में दीन के अख्तियार कियो, पंहिंजी दुनियावी ज़िंदगी अल्लाह जे हुक्मन ते गुज़ारण जे लाए मुर्शिद कामिल जे निस्बत सां उहे कम कया जेके मदीने जे साईं ॿुधाया आहिनि। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे वक़्त जी हिकिड़ी जयद हस्ती पाण फरमाइनि था त जॾहिं को माण्हू मरी वेंदो आहे त लाज़िम आहे हुनजे घर वारा रोईंदा आहिनि, ॾुख थींदो आहे। त पोइ इज़राइल अलैहिस्सलाम उन घर जे दरवाज़े ते बीही ऐं चवंदो आहे त तव्हां जो रोवो था त मां भला हिन जो रिज़्क़ खाई वियुसि छा? मां हिन जो रिज़्क़ कोन खाधो आहे, पर हे पंहिंजी रोज़ी जेका हिन दुनिया में ख़ुदा मुक़ररु कई हुअसि खाई ख़तमु करे चुको, हिन जी रोज़ी हाणे अॻिते न आई। ऐं मां हिन जी उमिरि घटि कान कई तमामु, मता तव्हां मूंखे चओ इज़राइल आयो साह कढी वियुसि, मां हिन जी उमिरि घटि कई ई कान तमामु। इहे अलाह जा कम आहिनि, जेतिरी हुन उमिरि ॾिनी हुअसि उहा अॼु पूरी थी वियसि। बाक़ी जेके तव्हां रोओ था त इहे ॿुधो त मूंखे वरी हिन घर में अचिणो आहे, जो तव्हां हिते आहियो न अञा मूंखे अचिणो आहे। जेसीं ताईं सभु ख़तमु न थी वेंदा तेसि ताईं रब जे तरफ़ां ड्यूटी आहे। बिरादरान इस्लाम, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था त अल्लाह जो कसम जेकॾहिं उन घर वारा इज़राइल अलैहिस्सलाम जी इन सूरत खे ॾिसनि, इन फ़रिश्ते खे ॾिसनि जंहिं महिल इहा ॻाल्हि करे थो त मोल पंहिंजो विसरी वञे ऐं पंहिंजे फ़िक्र में रोइण पइजी वञे। इहो वक़्तु त ज़रूरु हर कंहिं ते अचिणो, इन वक़्त खां ख़ाली त कोई कोन्हे। हज़रत सफ़ियान सूरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था त जंहिं वक़्तु मलकुल मौत दिल जे रग में हुनजो हथ अची पवंदो त पोइ उहो माण्हुनि खे सुञाणणु बंदि करे वेंदो ऐं ज़बान में बंदि थी वेंदसि ऐं सभु शयूं दुनिया जूं उन खां पोइ विसरी वेंदियूं। जंहिं महिल इहो टाइम ईंदो पोइ पाण फरमाइनि था त जे उन महिल मौत जी सख़्ती जेका उन ते गुज़रे थी उहा जेकॾहिं उन ते न हुजे त जेकॾहिं तरारूं खणी हणे एॾो सूर आहे। इन करे फर्ज़ नमाज़ जे पूरे थियण खां पोइ जेको बि आयतुल कुर्सी पढ़ंदो इहो मामूल कंदो त इहो टाइम जॾहिं ईंदुसि त इहो सूर ऐं सख़्ती न थींदसि। हदीस शरीफ़ में आहे त जंहिं महिल नमाज़ुनि जो टाइम थींदो आहे जाथे जाथे त मलकुल मौत अची माण्हू ॾिसंदो आहे दुनिया में त निमाज़ में कहिड़ा आहिनि ऐं निमाज़ खां ॿाहिरि कहिड़ा आहिनि।
पोइ जेके माण्हू निमाज़ जो एहतमाम रखंदा आहिनि 5 ई टाइम, इहे ॿार त कढो ई अथऊं, 5 ई टाइम निमाज़ जो एहतमाम रखंदा आहिनि माण्हू जेके पढ़ंदा आहिनि, त मरण जे वक़्तु इज़राईल अलैहिस्सलाम पाण ई उन माण्हू खे रूह कढण महिल तलकीन कंदो आहे कलमे जी। 5 ई वक़्तु निमाज़ जेको पढ़ंदड़ हूंदो इहा अॻ में हुनजे हयाती में ॾिसंदो आहे त एहतमाम करे थो, उनखे कलमे शरीफ़ पढ़ण जी तलकीन पाण कंदो आहे। ऐं शैतान जेके हुते हूंदा आहिनि उन टाइम ते हिनखे राह खां हटायूं, उन्हनि खे हटाए छॾींदो आहे त परे थियो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मरण जे वक़्तु जेकॾहिं कंहिंखे कलमो ज़बान ते अची वञे त अलाह पाक फरमाए थो त तूं अहिड़ो कलमो पढ़ियो आहे हिन महिल जहिड़ा गुनाह हुजनि त बि बख़्शे छॾे। पोइ फरमाइनि था अॻिते त माण्हू जॾहिं मरंदो आहे त अलाह पाक उनखे पंहिंजे हम मजलिसनि जूं सूरतूं ॾेखारींदो, ॿारनि सां अथसि, नेक ॿारनि सां, साले ॿारनि सां उथण वेहण अथसि, त सरकार फरमाइनि था त उन महिल सूरतूं हिनखे उन्हनि जूं ॾेखारियूं वेंदियूं। साईं बादशाह फरमाइनि पिया त जंहिं बि इंसान जो मुर्शिद कामिल आहे ऐं उहो फ़क़ीर उन पंहिंजे मुर्शिद जे तरीक़त ते पूरो आहे त उहो जॾहिं वफ़ात कंदो आहे त अलाह ताला इज़राईल अलैहिस्सलाम खे हुकुम फरमाईंदो आहे त हिन ॾे हिन जे मुर्शिद जी सूरत करे वञ, हिन जी उन सां मुंहिंजे करे मोहबत आहे, तूं ॿी सूरत वठी वेंदे त मुंहिंजे हिन बाने खे मज़ो न ईंदो, पर उहा सूरत वठी वेंदे त ही यकदमि हलियो वेंदो। हिते 2-3 लिखिया अथऊं, हिकिड़े बुज़ुर्ग रबी नालो हुजे, पाण फरमायूं त सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू मरे पियो बसरे में, पोइ उनखे माण्हू तलकीन पिया कनि त हाणे ला इलाहा इल्लल्लाह पढ़, ला इलाहा इल्लल्लाह पढ़, त उनजे ज़बान मां निकिरे पियो त तूं बि शराब पी मूंखे बि प्यार, तूं बि शराब पी मूंखे बि प्यार। अहिड़ी तरह ॿियो हिकिड़ो शहर आहे उतां जे नाले लिखियो अथऊं त उते हिकिड़ो माण्हू मरे पियो त उनखे बि तलकीन पिया कनि त ला इलाहा इल्लल्लाह पढ़, ला इलाहा इल्लल्लाह पढ़, त हो पियो करे 10-10 रुपया, 11-11 रुपया, 12-12 रुपया कलमो चवणसि त ईअं कर, पर जन मुड़ुसनि मरण जी तयारी करे रखी, मरण जी बि त तयारी आहे। हाणे जेके माण्हू मुर्शिद कामिल था वठनि, उस्ताद अहमद बख्श घरड़ो छॾे हली दरगाह मशहूर छॾे पढ़णु वेठो, साईं बादशाह जो फ़क़ीर बणियो, अकर फ़क़ीर दुनिया जा लज़त वारा कम ख़ुशियूं छॾे फ़क़ीर बणिजी पंहिंजे मुर्शिद कामिल जे कढ लॻा। इहा आख़िरत जी तयारी आहे न, इहा बि मौत जी तयारी आहे न। पोइ जेके माण्हू अहिड़े क़िस्म जा माण्हू जॾहिं जाम छॾनि था, हज़रत बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने जे साईं जो मुअज़्ज़म, उन्हनि जे आख़िर जो वक़्तु आयो, हाणे पसारा पोयां हुजनि त घरवारी रोए सघे ऐं चवण लॻी त अफ़सोस अफ़सोस, ॾुख तूं वञे थो त ॻाल्हाइनि न पिया, चुप हुजनि त नेणो ॿार खणी फरमायऊंसि त इहो छा थी चई, ख़ुशी ख़ुशी मज़ो, मदीने जे साईं सां मुलाक़ात थींदी। साईं बादशाह जा कई फ़क़ीर शफ़ी मोहम्मद अब्बासी साईं बादशाह जो फ़क़ीर हो, लाड़काणे जो ज़मींदार, पोइ उनजी साईं बादशाह सां दिलि ऐं पंध, ॿियो वरी भाउ हुजेसि उहो बि ज़मींदार हो, वॾेरो हो, वरी नौकरी बि हुअसि। पोइ पुराणे टाइम वारियूं नौकरियूं अञा मथो घणो ख़राबु कंदियूं, उन जी वरी सफ़ा न लॻे, बीड़ियूं पीअंदो, सिगरेट पीअंदो, पोइ पंहिंजे भाउ खे ॾाढो छिड़ींदो, छो थो वञे गुलाम थी वियो आहे। हे साईं बादशाह सां ॻाल्हि न कंदो। कुदरत मुंहिंजे मालिक जी हिकिड़े दफ़े बीमार थियो,
पर ईअं लॻो त मरी वेंदो त कलमे शरीफ़ जी तलक़ीन कयूंसि कलमो पढ़े तलक़ीन कनसि त उन महिल हीअं जीअं बीड़ी दुखाइबी आहे हीअं करे हीअं बीड़ी वात में हीअं करे हूअं न हूअं पियो आहे सभु को ॾिसे पियो रोए पियो त ॼाण साह निकितुसि आसार भरण जा था लॻनि कलमो पढ़ण कलमे जी तलक़ीन कनि त ईअं करे हिन छा कयो टांगा हा टांगे ते चढ़ी चई हाणे भाउ हे कोशिशि त कयां टांगे ते आयो दरगाह मशहूर शरीफ़ साईं बादशाह खे पटको लाहे खणी कदमनि मुबारक में रखी चए साईं भाउ मुंहिंजो मरे थो पर मौत ॾुखियो थो थिए महिरबानी कर तूं हल पाण हलिया हिन सां टांगे ते लाड़काणे आया तेसि ताईं हुनजो साह न निकितो त साईं बादशाह जे मुंहं ते कलमो शरीफ़ पढ़ियऊं त हीअं कयईं हीअं करे बीड़ी छिकंदो पाण सभिनी खे फरमायूं चुप कयो ईअं फरमायूं पाण हलिया आया उहो उन बीमारी में चढ़ी वियो ॿो न 3 साल जहिड़ो पर सभु कम मटिजी विया माफ़ी जो मिली हेड़ो महबूब आयो त माफ़ियूं मिलियूं अॻ में पिया मुबारक ॾियनि माफ़ी मिली वई मुबारक हुजे 5 वक़्त नमाज़ ज़िक्र दरगाह मशहूर शरीफ़ ॾे पंध 3 सालनि खां पोइ वफ़ात कयईं सेवण शरीफ़ बदिली थी हुअसि 3 पहरी जी घणो करे नमाज़ पियो पढ़े या साझी जी यादि न आहे त सजदे में जंहिं महिल वियो सुभान रबी अला पढ़े पियो त साह निकिरी वियो हाणे सम्झे पियो त वञे कीअं पियो कीअं घुरायईंसि जे पीड़ू छिकींदो वञे हा त छा थिए काॾे वञे हा ऐं जॾहिं हे कामिल मुर्शिद मथां वेठुसि त कहिड़े पासे रब नसीब कयुसि चवंदा आहिनि त हिकिड़ो ॿाराड़ी जो माण्हू हो शहर में अॻे ॿाराड़ी में हूंदा खूह नलका माण्हू त पाणी भरे घर खणी वेंदो ऐं हिन जे ॻोठ ॾे त पाणी ॾाढो परे हूंदो परे खां पाणी आणींदा पोइ शहर में जो वियो त ही टोंटियूं ॾिठई पाणी वारी टोंटी खे खोले त पाणी अचे त हिनखे हैरत लॻी हिन वीचारे जो सिस्टम कॾहिं ॾिठो न हो पोइ पाइप बि ॾिठई हिन में टोंटी लॻी पई आहे हीअं करे त बंदि थी वञे हीअं करे त खुले टोंटी मां पाणी अचे हिन चयो त असां उन वयल में आहियूं मैल मैल पंध करे 1.5 मैल पंध करे टिकण ते पाणी खणी अचूं था हे टोटी ऐं पाइप वठी थो वञा बसि हुते ईअं खोलींदासीं त पाणी छाजी तकलीफ़ उहे पाइप वठी टोटियूं वठी वञी ॻोठ पहुतो सभिनी खे चई त बाबा हाणे एॾो पंध करे न वेंदा कयो हाणे वञो बाटलो खणी अचो दिला पंहिंजा खणी अचो वट खणी अचो मां पाणी भरे थो ॾियां उहो पाइप ई हणी टोटी हणी हीअं जो टोटी खोलियईं त फुड़ो बि न निकितो चए भाई असां सां कहिड़ी मज़ाक थो करे चए दा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां हीअं टोटी खोलिजे थी त पाणी ईंदो आहे चई हिते नथो अचे पोइ ॿियो बि को माण्हू हो जेको थी आयो पोइ उन चयसि त अदा उन टोटी में पाणी ईंदो आहे जंहिंजो कनेक्शन टांकी सां हुजे हे टोटी बि आहे पाइप बि आहे पर टांकी सां कनेक्शन काथे आहे सो चवनि था त ॻाल्हि ॿुध असांजा कनेक्शन कैसा आहिनि हे जेके कारोबार हे बाज़ारूं हे दुकान अस्पतालूं ज़मीनूं बाग फैक्ट्रियूं घर जा सामान सुवारियूं नौकरियूं ऐवान ॿियूं दुनिया जूं ॻाल्हियूं जंग जा सामान चए थो इहे जेके बि सामान थी इहे तोखे आज़माइण जे लाइ थी इहे टोंटियूं थी इन्हनि सभिनी सामाननि खे रब सां गॾु तुंहिंजो वापारु आहे त रब सां गॾेसि तुंहिंजो दुकान आहे त रब सां गॾेसि तुंहिंजी ज़मीन आहे त रब सां राब्तो कर तुंहिंजी नौकरी आहे त रब सां राब्तो कर जॾहिं तूं ईअं कंदे ऐं तूं टोंटी सां लॻी वए त तोखे रहमत जंहिं महिल मिलंदी पाण शफ़ी मंद अब्बासी टोटी ॾे भॻो न राब्ते ॾे टांकी ॾे त मुंहिंजो भाउ वञे थो राब्तो नथो थिएसि
जॾहिं आयुसि कढण वारो त कढी वियुसि न, सुभान अल्लाह अॻ में ॾसेईंसि न त माफ़ी मिली वई अथसि सरकार खां। आमीन बेशक मुंहिंजा सोना, इहो आहे ईमान जी ॻाल्हि। हिकिड़े अलाह वारे जी ॻाल्हि लिखी अथऊं, उन्हनि जा त ॾाढा मज़बूत ईमान। जे आज़ान अचे ई न, अञा ॾिसे, मिसाल जी ॻाल्हि 2 थिया आहिनि त 2 बजे आज़ान ईंदी आहे त 2 में 10 मिंट आहिनि त धू मस्जिद में। साईं काॾे थो वञे? जे निमाज़ ते। चएसि आज़ान त अचे, आज़ान खां अॻु 5 मिंट 10 मिंट 15 मिंट। पोइ चयऊंसि त साईं तूं अॻु में थो वञे? चला ॻाल्हि ॿुध, हिकिड़े माण्हू खे 2 ॾींहंनि जी बुख हुजे, 2 ॾींहंनि जो बुखायल हुजे, ऐं ख़बर पएसि त फलाणी जाइ ते देग आंदी अथऊं, बिरयानी जी विराईंदा। हाणे हे वीचारो वञे ऐं देग विराइजी वञे अधु कलाक में, त पोइ छा कंदो? बुख मरंदो न। चई हा। चई पोइ जंहिंखे कमु आहे त उहो जल्दी करे विरहाइण खां अॻु में वञी वेहे न, त हीअं जो विरहाइजे त अॻ में हिन जी झोली भरिजे। जंहिं महिल अलाह पाक फरमाए थो त हय अल सलाह, अलाह पाक जो सॾु थो अचे, हय अल फलाह, अचु निमाज़ ते, त असां तोखे ख़ैर ॾियूं, त अॻ में उते वेठो हुजां न, हो ऐलान पोइ थिए त मुंहिंजी झोली त भरिजे। जन ॻाल्हियुनि खे अॼु असां सफ़ा घटि सम्झो आहे। इहे ॻाल्हियूं कम जूं ई अॼु, निमाज़ अॼु कम जी, ज़िक्र अॼु कम जो आहे। हे मुड़ुस त भाग वारा हुआ जेके इन कम खे करे विया। उन ॾींहुं बि मां ॻाल्हि ॿुधाई, वरी बि ॻाल्हि ॿुधायां थो। हिकिड़ो असां सॻो थो चए हज़रत अबू मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु त हिकिड़ी जंग में सरकार सां गॾु हुआसीं, जंगी ग़ज़वो। पोइ ॾाढी बुख जी तकलीफ़ ॾिसणी पई। हाणे रुगो इन्ही खे वठ त जंग पिया कनि मदीने जे साईं सां गॾिजी काफ़रनि सां पिया विढ़नि। उहे बुख ते काफ़र न, उहे ड्रो ते काफ़र, मदीने जे साईं सां गॾु जेके बुख ते, चए बुख जी वॾी तकलीफ़ ॾिसणी पई। मुंहुं मोड़ियऊं, अलाह जे रसूल सां गॾु आहियूं, बुख था मरूं। वरी जंग में अची ॻिची में पई, काफ़र मारे विझनि बुखारनि खे। ईमान त इहे हा, इन्हनि मुड़ुसनि जे ईमान सां केरु पुॼंदो? तॾहिं मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजे असाब बुक अन्न जो ख़ैरात करे, तो उहद जबल ख़ैरात करे, त उनजे असां नथो पुॼी सघे। वक़्तु ॾिस, चई ॾाढी बुख हुजे, पोइ उन बुख जे करे हिकु जंग ग़ज़वो, ॿियो बुख, पोइ मुस्लमाननि जे चेहरे ते परेशानी गम जा आसार हुजनि। मुनाफ़िक जेके हा, जेके दिलियूं मुस्लमान न हा पर गॾियल हा, उन्हनि जे मुंहं ते ख़ुशी, नियत अथनि। कीअं ॾिस बुख था मरनि, उहे ख़ुशि, उन्हनि जा चेहरा मुस्लमाननि जे तकलीफ़ ते ख़ुशि, हे वीचारा दुख में। हिकिड़े अची सरकार सां ॻाल्हि कई, साईं कुर्बान वञो भई, सिर हलियो वञे वेंदासीं कोन, अहिड़ी अलाह तोसां मोहबत आहे। पर ॻाल्हि इहा आहे त मुनाफ़िक ख़ुशि था थियनि, चवनि त ज़बान सां कोन था, पर उन्हनि जा बूथ ॿुधाइनि था असांखे, ख़ुशियूं था कनि, असांखे तकलीफ़। त पाण फरमायूं त अलाह जो कसम, सिज लहण खां अॻु में अलाह ताला तव्हांजे रिज़्क़ जो इंतज़ाम फरमाईंदो। हाणे मूंखे ॾस, जे सामान हुजनि हा त अॻु में छो न चवंदा? ज़ाहिरी त कुझु कोन हो, सहारो या आसरो। मदीने जे साईं अलाह जो कसम कयो, अलाह जो कसम, सिज लहण खां अॻु में अलाह ताला तव्हांजे लाइ रिज़्क़ जो बंदोबस्तु फरमाईंदो, रिज़्क़ मोकिलींदो। जे पक थी वञे। महबूब फरमायो आहे, इहा ॻाल्हि हज़रत उस्मान गनी बि हुजनि, पंहिंजे दौर जा वॾा वापारी आहे। उन महिल शहर में वञी 14 ॾाचियूं खाधे जे सामान जूं वञी वरतऊं।
ख़रीद कयूं सामान सां भरियल तॾहिं ॾाचूं अॼु ट्रकूं हिन जी दुल्ह लाटकनि ख़रीद करे उतां 9 ॾाचूं वठी भरियल मदीने जे साईं जे ख़िदमत में मोकिलियऊं त पाण पुछूं त हे छा आहे चए साईं हे हज़रत उस्मान मोकिलियो त महबूबनि खे मुंहिंजो हदियो आहे एॾो ख़ैर कढ त ख़बर पए न उन टाइम जी ॾाची माना अॼु जी ट्रक भरियल ॿध हदियो आहे सरकार खे त पाण एॾा ख़ुशि थिया त मुंहिंजे असाबनि तां बुख जी तकलीफ़ दूर थी मुस्लमान ख़ुशि थिया मुनाफ़िकनि जे बूथ ते ॾुख जा आसार ज़ाहिर थिया परेशान पोइ पाण असाब सगुरो थो चए त हथ मुबारक खणी अहिड़ी त हज़रत उस्मान साईं जे लाइ दुआ घुरियऊं अबाए ॻाल्हाइण वारा त परे कराइनि अहिड़ी त दुआ घुरियऊं जो कॾहिं बि असां अहिड़ी दुआ घुरंदे सरकार खे न ॾिठी हाणे इहो छा हुजे इहो भला सुणा महबूबनि जे उन हुकुम ते यकीन इन्हनि मुड़ सम्झो दीन ते यकीन एड़े बुख में भी ईमान ते पूरा अमल ते भी पूरा असांजे मथां अहिड़ा इम्तिहान कोन आया आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख्स मुंहिंजी उम्मत जो जेको भी मस्जिद शरीफ में रुगो का अहिड़ी शइ कढंदो जेका तकलीफ़ ॾींदड़ आहे त अल्लाह ताला जन्नत जो महल ॾींदुसि पोइ पाण फरमायूं त रुगो वज़ू ठाहे ठाहे करे बिल्कुलु ठाहे ठीक ठाक वज़ू करे जेके वज़ू में सुनतूं आहिनि वाजिबात आहिनि फर्ज़ ॻाल्हियूं सभु ठाहे पूरियूं करे पोइ कलमो अशहद पढ़े हाणे वज़ू कबो अल्लाह जे ख़ातिर त निमाज़ पढ़ंदुसि रब जी हाज़िरी ॾींदुसि पकाई पोइ कलमो पढ़े त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू शाहिदी थो ॾियां त मुंहिंजो अल्लाह हिकिड़ो आहे अकेलो मालिक आहे को भाई और कोन्हे वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मदीने जो साईं उन जो ख़ासि अब्द बि आहे त उन जो महबूब रसूल बि आहे महबूब फरमाइनि था त अल्लाह फरमाईंदो आहे त जन्नत जा 8 ई दर खोले ॾियोसि न त जहिड़े में वणेसि त हले न सुभान अल्लाह कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि महबूबनि जे हिन मोतियुनि खां महान जूं ॿी हुई हिकिड़ी लिखी हुयमि हे असांखे सेखारियूं आहिनि साईं बादशाह आहिनि पर हाणे एॾाहीं ख़्याल कोन्हे हिकिड़ो सलात पढ़जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना हे जेका संगत आहे साईं बादशाह ने हिकिड़े दफ़े फरमायो पर कई दफ़ा इहा ॻाल्हि फरमायूं त फ़कीर 5 वक़्त निमाज़ न छॾ ऐं ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र न छॾ 4 दफ़ा दरगाह ते वञण ते इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ आहे फरमायूं त तोखे इहो टाइम जॾहिं ईंदो जेके इज़राइल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त तोखे भउ कोन्हे हदीस शरीफ़ में आहे त मदीने जे साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हज़रत नूह अलैहिस्सलात वस्सलाम वॾे शान वारा नबी पंहिंजे पुट खे हिकिड़े दफ़े नसीहत पिया कनि जीअं तूं असां पंहिंजे औलाद खे नसीहतूं कंदा आहियूं पोइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त पाण उनखे नसीहत पिया कनि त मुंहिंजा प्यारा पुट तोखे मुख़्तसिर नसीहत थो कयां त जीअं उनखे तूं विसारे न 2 कम कजांइ नसीहत थो कयां 2 कमनि खां रोकियां थो अर्ज़ कई बाबा कहिड़ा 2 कम आहिनि जेके फरमायो था त मां कयां पाण फरमायूं त मां अक्सर नबी आहे वहीअ जे वसीले सां ॾिठो त अल्लाह ताला जे बारगाह में मक़बूल थींदड़ शइ ऐं अल्लाह उन अमल खां ख़ुशि थींदो आहे
उन अमल खां ऐं अल्लाह जा नेक माना बि ख़ुशि थींदा आहिनि। उहो थी सुबहान अल्लाह व बिहम्दी जो ज़िक्र। सुभान अल्लाह। सुबहान अल्लाह व बिहम्दी, पाक अल्लाह जी ज़ात ऐं उन जो हमद आहे। इहो जेकॾहिं तूं घणो पढ़ंदे, इहो ज़िक्र कंदे, त तोखे ॿ ॻाल्हियूं थींदियूं। हिकु त अल्लाह वटि बि मक़बूलियत मिलंदई, उनजे ॿाननि में बि मक़बूलियत मिलंदई। हे जो अल्लाह वारनि जा माण्हू हथ चुमंदा था वठनि, हथ चुमण को सवलो आहे छा? सियासत वारनि जा बि चुमंदा आहिनि, पर मुंहं ते हथ चुमी परपुट ॻाल्हियूं ॾींदा अथनि। ऐं रब करीम जे प्यारनि जा हथ चुमनि, पर जे ॿियो को परपुट गिला करे त उन सां बि विड़ी पवंदा आहिनि। इहे फ़र्क़ु थी, यानी दिलयुनि में मोहबत पैदा थींदी आहे अल्लाह जे ज़िक्र जे करे। पोइ वधीक फरमायाईंसि त ॿुध, इहो अहिड़ो ज़िक्र आहे जो इन ज़िक्र जे करे अल्लाह ताला तमाम मखलूक खे रिज़्क़ ॾींदो थी। यानी हाणे इहो जो ज़िक्र घणो पढ़े त रिज़्क़ में भी बरकतूं, अल्लाह वटि बि मक़बूलियत। तॾहिं मदीने जा सुहिणा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे हज़रत मौला अली साईं खे पिया फरमाइनि त 5000 बकरियूं, 5000 रिढूं, 5000 गऊं उहे ॾियाए या इन खां वधीक भली ॻाल्हि ॿुधायां। हाणे मूंखे ॾस, असांखे जो एॾो माल मिले त चयोसीं खणी क़ुर ॾे, पर पोइ ॾिजांइ, हाली मूंखे माल त ॾे। पर अॻियों बि हैदर करार चए साईं माल त ख़तम थियणो आहे न, मूंखे इहो अमल ॾे साईं। सौदा ॾिस मुड़ुस जा, इहे असांखे सबक़ आहिनि, इहे असांखे सेखारनि पिया तोखे असांखे त सौदा कहिड़ा कर। चए साईं मूंखे हे ॾे। पाण फरमायूंसि त हर निमाज़ खां पोइ 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह, 33 भेरा सुभान अल्लाह, इहा जेका पढ़ीसीं, 33 भेरा अस्तगफिरुल्लाह, 33 भेरा अल्लाह अकबर। इहो तूं पढ़े न, इन्हनि खां वधीक। सुभान अल्लाह। वरी हिकिड़े दफ़े ग़रीब आया मदीने जे साईं वटि, ग़रीब मिस्कीन। हाणे रीस थींदी आहे, जीअं अॼुकल्ह रीस आहे त मां वटि माल हुजे, हे हुजे। असाबनि सगुरनि खे रीस हूंदी त सवाबु घणो हुजे मां वटि। हाणे अची मदीने जे साईं खे चयूं, साईं हे जेके असांजा भाइर आहिनि ॿिया असाब सगुरा पैसे वारा, इहे ख़ैरातूं बि कनि था, निमाज़ असां पढ़ूं था उहो बि पढ़नि था, रोज़ा असां बि रखूं था उहो बि रखनि था, तिलावत असां बि क़ुर जी कयूं था उहो बि कनि था, सभु कुझु चङा कम कयूं था, पर हुननि वटि पैसो आहे, असां वटि कोन्हे। ख़ैरातूं था कनि, ग़रीब खे खाराइनि था, अल्लाह जी राह में सदको था ॾियनि। साईं असां मिस्कीन माण्हू हज करे था अचनि, असां ग़रीब हज बि नथा करे सघूं, असां साईं ख़ैर ख़ैरात बि नथा करे सघूं। पोइ इहे त सवाब में असांखे ज़ोर थी विया। हाणे हो बि तुंहिंजा, असां बि तुंहिंजा ग़ुलाम, हाणे अहिड़ी का महिरबानी कर असां सां बि। पाण हुनखे फरमायूं त ॿुधो, कंहिं माण्हू वटि एॾो सोन हुजे, दुनिया हुजे, ॻूणियूं भरींदो ॻूणी ॻूणी ते रखंदो, भरींदो आसमान ताईं पुॼाए, इहा केॾी घणी दुनिया आहे? चए तमामु घणी आहे। इहा अलाह जी राह में ख़ैरात करे, चइसि तमामु वॾो ख़ैर आहे। पाण फरमायूं त इन खां वधीक ॿुधायां ॻाल्हि? सुभान अल्लाह। एॾी ख़ैरात करे पर पोइ बि सवाब वधीक? चए हा साईं। पाण फरमायूं त अल्हम्दुलिल्लाह 33 भेरा, सुभान अल्लाह 33 भेरा, ऐं अस्तगफिरुल्लाह 33 भेरा, ऐं अल्लाह अकबर 33 भेरा। हर फर्ज़ निमाज़ खां पोइ जेको पढ़े उनखे एॾो सवाबु। हाणे हे त ॿुधनि पिया त हो बि त वेठा न आशिक़ साईं जा, जेके थोरे पैसे वारा, उहे बि ॿुधनि पिया वेठा आहिनि। हिननि बि शुरू कयो, हुननि बि वञी शुरू कयो। हुननि ईअं न चयो त हे ख़ैरातूं बि न कंदा आहिनि, ज़कात बि कोन ॾींदा आहिनि, हज बि न कंदा आहिनि, असां त उहे कयूं था न, हाणे वरी टाइम छाजे कारण सीड़ायूं? न, उन्हनि बि वञी कयो। इहो थी अलाह जो ज़िक्र, जेको गाफ़िल लॻा पिया आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम नसीस पियो त इहो जेको ज़िक्र आहे, सुभान अल्लाह व बिहम्दिही, इन सां अल्लाह ताला वटि बि मक़बूलियत मिलंदई, ॿाननि में बि रब मक़बूलियत ॾींदुई, ऐं इन ज़िक्र जे करे मख़लूक खे रिज़्क़ मिलंदो आहे। चइसई ॿी वसियत, चए ॿी शइ वरी इन खां बि वधीक थो ॿुधाए। कहिड़ी? चए ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु। इहो जेको कलमो आहे, इहो पढ़ंदो कर।
जे आसमान सतई ज़मीनूं हीअं इन जे आॾो हीअं रुकावट थियनि त हिन जो इहो सवाब रब वटि न पहुचे, कलमो न पहुचे, इन्हनि सभिनी खे टोड़े में रब वटि पहुची वेंदो। पोइ वरी ॾसियऊंसि त जेकॾहिं ज़मीन आसमान हिकु पुड़ में रखी ऐं ॿिए पुड़ में रुगो इहो कलमो रखिजे त हुन पुड़ खे ईअं टंगे छॾे। कलमो एॾो इहो जेको आहे। हाणे इते थोरो सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं पंहिंजे फ़क़ीरनि खे हर फर्ज़ निमाज़ खां पोइ ला इलाहा इल्लल्लाह पढ़णु सेखारियो आहे या न? ज़िक्र करायो आहे या न? असां फ़क़ीर त लॻा था वठूं, पर जेसी ताईं पंहिंजे मुर्शिद कामिल जे तरीक़त खे न वठंदासीं त काॾो कमु थींदो। निमाज़ फ़क़ीरनि खे गौरी हलो साईं, साईं वेठे ज़िक्र जे टाइम ते लब न जुड़ो, बाक़ी पोइ उॾही छो वियो आहे? उॾही जो वियो आहे? मोती त तोखे ॾिना विया, खज़ाना त तोते लुटाया विया, उहे खज़ाना पंहिंजा उछलियूं वेठो आहे, उहा मिल्कियत पंहिंजी छॾियूं वेठो आहे, ऐं सफ़र हेॾो जारी लॻो पियो आहे, हल हला लॻी पई आहे। ॾींहं वञनि था खुटंदा ज़िंदगी में। जेका बि मुंहिंजे मुर्शिद करीम जी जमायत आहे, हे त महिरबानी आहे जो अॼु उन्हनि जा बचड़ा उन्हनि जी इसाले सवाब लाइ महफ़िलूं कनि था, पर तूं एतिरो खयूं वञ जे 5 वक़्त निमाज़ पढ़ी ऐं ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र कयो, यकीन कर त जेको तुंहिंजी मज़ार ते ईंदो उहो बि ख़ैर वठी वेंदो, तोखे ज़रूरत न पवंदी। एतिरो टाइम बि न कढे त पोइ छा कजे? पोइ फरमायूंसि त 2 ॻाल्हियुनि खां रोकियां थो, उहे न कजांइ, इहे कजांइ जेके ॿ आहिनि, जे कहिड़ियूं मुंहिंजा बाबा साईं पाण जेके शिरक न कजांइ। अलाह ताला खे सख़्त उन बाने ते कावड़ ईंदी आहे। ऐं ॿियो तकबुर बि न कजांइ, निमाज़ूं पढ़े थो त बि तकबुर न कजांइ, पैसा थी त बि तकबुर न कजांइ, ईअं बि पाण तकबुर न कजांइ। इहे 2 शयूं न कजांइ, पोइ तूं ॻणती न कर, रिज़्क में बि बरकत त मखलूक में बि तुंहिंजी मक़बूलियत त रब वटि बि तोसां मिर। हे उहे मुर्सा अगर फ़क़ीर असां त कुराड़प में लाड़काणे वञे, हे त पंध गर्मियुनि में झोकरे जो दड़ो, उतां जॾहिं बसूं भरबियूं तॾहिं देर देर सां ईंदियूं, उन्हनि में वरी लाड़काणे पंहिंजूं पढ़ियूं खपाए, इहा मज़ूरी टाइप, वरी उहे करे शाम जो थिए अचे त बि रोज़ो रमज़ान शरीफ़ जो निमाज़ 5 ई वक़्त, तहजुद बि पढ़नि, उस्ताद अहमद बख्श आलिम महबूब जे दीन खे फैलाइण वारो, निमाज़ ऐं ज़िक्र ऐं शरीयत त बिल्कुलु, पर इहे बि मुंहिंजा सोना इहे त खटे विया। हाणे तव्हां असां जेके ॿाहिरियां आहियूं फ़क़ीर, ॿियो असांखां नथो थिए त इहो त कयूं न। अलाह ताला फरमायो त या अय्युहन्नास, ए इंसानो, या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, इंसानो जंहिं रब पैदा कयो अथव, पाले वठो, खाराए वठो, उन जी इबादत कयो, लअल्लकुम तुफ़लिहून, त बची वञो, तुफ़लिहून फलाह मिलेव, छुटकारो मिलेव, न त भिटाई साईं जी ॻाल्हि वांगुरु त अॻियां थी तोरींदड़ तिखा, कत बि कंब बि, असां त कंबियासीं त पंहिंजी जाइ ते कतियूं ई नथा। तंहिंजे करे ॿियो न थिए त 5 वक़्त निमाज़ त पढ़ूं, इन जी पाबंदी त कयूं, ऐं अलाह जो इहो ज़िक्र जेको हीअं महबूब विख विख ते ॾसे थो बीठो मदीने जो साईं, ऐं उन जा प्यारा पंहिंजे फ़क़ीरनि खे इहे पढ़ाए ऐं उन्हनि जा दर्जात मथे करे था छॾनि। उहा हस्ती जेका मौत जे वक़्तु बीड़ियूं छिके, जेको
अञा उहा कैफ़ियत टरी न आहे त उथी बीही चए त मुबारक हुजे माफ़ी मिली वियसि त इन जो चवणु केॾो सचो हूंदो ऐं थियो बि उहे जे मुबारक हुजे शफ़ी त माफ़ी मिली वियसि त उहा कैफ़ियत हटी वई कैफ़ियत हटी त कम बि मटिजी विया वो जेकॾहिं फरमाए त मुंहिंजा फ़क़ीर 5 वक़्त निमाज़ ऐं 4 तस्बीहूं ज़िक्र पढ़ण तुंहिंजो कमु आहे तूं ॿाह सिरा थी कर तोखे क़बर क़यामत जो भउ न आहे सुभान अल्लाह हाणे एॾो सवलो ॾस में न कयूं त पोइ मयार कयूं अलाह ताला तोखे असांखे इहे नसीब करे आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला बालक साईं तुंहिंजे ॿारणे फ़क़ीर साईं मोहम्मद उस्मान आकर फ़क़ीर ऐं फ़क़ीर उस्ताद मौली अहमद बख्श जमाली फ़क़ीर साईं मोहम्मद बख्श फ़क़ीर साईं इमाम बख्श फ़क़ीर अली अकबर इन्हनि सभिनी ते तुंहिंजो रहमतूं हुजनि इन जा दर्जात बुलंद हुजनि आमीन 6 ख़तम शरीफ़ 3 लख दुरूद 1000 यासीन शरीफ़ अॼोकी ख़ैर ख़ैरात इन सभिनी जो सवाब मुर्शिदनि कामिलनि जे निस्बत सां मदीने जे साईं जे शफ़ाअत सां तुंहिंजे रहमतुनि सां इन्हनि जे रूह खे था ॾियूं आमीन ऐं मस्तूरात जेके इन्हनि जे घरनि जूं आहिनि तोॾे आयूं आहिनि उन्हनि खे बि दर्जात बुलंद फरमाइजान मज़ारुनि ते नूर मग़फ़िरत जो वसाइजान ऐं जंहिंसां मोहबत ॾिनी हनी उन मुर्शिद काबिल सां मदीने जे साईं सां गॾु रखजां आमीन असां ग़रीबनि जे मथां बि मिड़े कंहिं बहाने सां राज़ी थी पवजां आमीन पोइ तूं बख़्शींदो आहे त बहाना बि पाण बणाए वठंदो आहे पंहिंजे तरफ़ ॾों बहानो बणाए असांखे बख़्शजांइ असां अॼु ई तोखे अर्ज़ु करे था छॾियूं सुभाणे असांजूं ज़बानूं अलाए कीअं थियनि सदके रसूल सलाह सम्झे असांजी सॼी जमायत तोखे अर्ज़ु था कयूं त असांजो पहिरियों अर्ज़ु थी सखियुनि जा सखी मालिक त असांजे बख़्शिश जो बि बहानो बणाइजांइ आमीन असां ग़रीब तोखां ख़ैरात था घुरूं पोइ दुनिया में रिज़्क़ जूं बरकतूं सिहत जूं बरकतूं पंहिंजो ख़ैर ॿचड़नि जो ख़ैर घरनि जो ख़ैर मख़लूक जे मोहताजी खां अमन ओचिते मुसीबत खां अमन इहे सभु महिरबानियूं असां सां फरमाइजांइ आमीन फ़क़ीरनि जा घर ॾाढा रही पिया आहिनि जमाली फ़क़ीरनि मिसकीननि जा उहे बि हाणे ठहिराए ॾे हाकिमनि खे दिलि में अहिड़ो रहम विझो चङा भला पैसा ॾेई वञनि त जायूं ठाहियूं आमीन फ़क़ीर ठाहिनि ग़रीब ॿिया बि ठाहिनि पाणी बि निकिरी वञनि ॿनिड़ियुनि खे बि ताक़त ॾे त वरी भला अन कढी ॾियनि त खाऊं बि तुंहिंजा थोरा बि ॻायूं आमीन ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم صل على سيدنا محمد وعلى آله لا إله إلا الله